अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। अज जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं सखर IBA तरफां जेका हर साल अपॉर्चुनिटी अनाउंस कई वेंदी आहे सिंध जे टैलेंटेड शागिर्दनि जे लाइ। सिंध टैलेंट हंट प्रोग्राम 2024 अनाउंस थी वियो आहे। अचो त ॾिसूं था इन में केरु केरु अप्लाई करे सघे थो, इन जो इम्पॉर्टेंट डेट्स छा आहिनि। तो सभिनी खां पहिरियां तव्हांखे ॿुधायां थी, सिंध टैलेंट हंट प्रोग्राम इंटरमीडिएट कैंडिडेट्स जे लाइ हूंदो आहे जिन्हनि रिसेंटली 3 सालनि में इंटरमीडिएट कई हूंदी आहे। उन्हनि वटि अपॉर्चुनिटी हूंदी आहे त हू फ्री में यूनिवर्सिटी स्टडी करे सघनि था, फ्री में यूनिवर्सिटी पढ़ी सघनि था। त हीअ तमामु वॾी गोल्डन अपॉर्चुनिटी आहे सिंध जे शागिर्दनि जे लाइ। तो ही लास्ट डेट जेका इन जी आहे उहा 7 अक्टूबर आहे अप्लाई करण जी। इन जी जेका एडमिशन टेस्ट थींदी उहा 15 अक्टूबर 2023 ते थींदी। तो इन में जेके टॉप 250 कैंडिडेट्स हूंदा उहे सिलेक्ट थींदा फाउंडेशन सेमेस्टर जे लाइ, जंहिंमें उन्हनि खे इंग्लिश, मैथमेटिक्स ऐं कंप्यूटर साइंस जीअं इंफॉर्मेशन एंड कंप्यूटर कम्युनिकेशन टेक्नोलॉजी जो सब्जेक्ट पढ़ायो वेंदो। ऐं उन्हनि 250 कैंडिडेट्स मां टॉप 100 कैंडिडेट्स खे स्कॉलरशिप मिलंदी, फुल स्कॉलरशिप, जेका 4 साल ते लाइ उन्हनि जी हूंदी। वो 4 साल में हू डिग्री पंहिंजी क्लियर कंदा सखर IBA मेन कैंपस मां। तो जंहिंमें डिफरेंट डिसिप्लिन्स आहिनि, जंहिंमें BBA आहे, मार्केटिंग, HRM, फाइनेंस, एग्री बिजनेस, B.Ed ऑनर्स आहे, BE इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग आहे, BE कंप्यूटर सिस्टम इंजीनियरिंग आहे, BS प्रोग्राम्स में कंप्यूटर साइंस आहे, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग आहे, कंप्यूटर साइंस विथ स्पेशलाइजेशन इन AI आहे, अकाउंटिंग एंड फाइनेंस आहे, मैथमेटिक्स आहे, इकोनॉमिक्स आहे, फिजिकल एजुकेशन एंड स्पोर्ट्स साइंस ऐं मीडिया एंड कम्युनिकेशन आहे। इन जा जेके मेन फीचर्स आहिनि, इन में तव्हांखे का बि ट्यूशन फ़ी न ॾियणी पवंदी, तव्हांखे फ्री ऑफ बुक्स मिलंदा, तव्हांखे फ्री यूनिवर्सिटी जूं बस पॉइंट्स मिलंदियूं, तव्हांखे 4000 रुपया पर मंथ मिलंदा 4 साल, ऐं तव्हांजी जेका फुल यूनिवर्सिटी फ़ी हूंदी उहा फ्री हूंदी। उन खां पोइ जेको तव्हां फाउंडेशन सेमेस्टर में रहंदा उन में तव्हांखे 5000 रुपया पर मंथ तव्हांखे ॾिना वेंदा फाउंडेशन सेमेस्टर जे लाइ। जिन बि कैंडिडेट 2021, 22 या 23 में इंटरमीडिएट जा एग्ज़ाम्स ॾिना आहिनि उहे एलिजिबल आहिनि अप्लाई करण जे लाइ। कैंडिडेट खे सिंध प्रोविंस जो डोमिसाइल हुजणु लाज़मी आहे। ऐं जेके इन्हनि जा टेस्ट सेंटर आहिनि, जेके टेस्ट थींदी एडमिशन, उहा सखर, हैदराबाद, कराची, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काना ऐं नौशहर फिरोज़ में थींदी। तो तव्हांजे जेको बि वेझो तव्हांजो टेस्ट सेंटर हुजे उन में तव्हां अप्लाई करे सघो था। हाणे इन में अप्लाई करण जे लाइ ही वेबसाइट ॾिनल आहे, जेका apply.iba.suk.edu.pk ते वञी तव्हां ऑनलाइन अप्लाई कंदा ऐं तव्हां फॉर्म फिल करे पोइ तव्हां इन में टेस्ट ॾींदा। ऐं टेस्ट ॾियण खां पोइ अगरि तव्हां सुठियूं मार्क्स कयूं तव्हांखे फाउंडेशन सेमेस्टर जे लाइ एडमिशन मिलंदी। उम्मीद था कयूं तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी। सखर IBA यूनिवर्सिटी तरफ़ां जेको सिंध टैलेंट हंट प्रोग्राम अनाउंस कयो उन जे बारे में मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।